सांगड़ में पुलिस ऐं सहाफ़ियुनि जे मज़बूत लाॻापनि बाबति पुलिस लाइन सांगड़ में एसएसपी डॉक्टर फ़ारूक अली जी हिदायतुनि ते डिस्ट्रिक्ट पुलिस सांगड़ ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट सांगड़ पारां हिकु ॾींहं वारी ट्रेनिंग सेशन मुनक़द कई वई। ट्रेनिंग सेशन दौरान नाले वारे आलिमकार अमीर बख्श बुर्दी पुलिस अवाम ऐं सहाफ़ियुनि जे मज़बूत लाॻापनि बाबति लेक्चर ॾींदे ॿुधायो त पुलिस ऐं सहाफ़ियुनि जे मज़बूत राब्ते लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे रवैयनि में बहितरी आणियूं त जीअं दोस्ताने माहौल में असांजा राब्ता वधाइण में मदद मिले। पुलिस ऐं अवाम जे राब्तनि खे वधीक मज़बूत बनाइण लाइ पुलिस ऐं अवाम खे हिक ॿिए लाइ बहितर रवैये जी ज़रूरत आहे। सहाफ़ियुनि खे घुर्जे त मस्बत रिपोर्टिंग कनि ऐं पुलिस जे कम में मुदाख़लत करण खां पासो कनि ऐं मसइलनि बाबति निशानदही कनि त जीअं मसइला हल करण में मदद मिली सघे। तरबियती वर्कशॉप जे पुॼाणी ते डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं एसएसपी सांगड़ डॉक्टर फ़ारूक अली ख़ुसूसी तौर शिरकत कई, जंहिं सहाफ़ी बिरादरी ऐं पुलिस जे मज़बूत लाॻापनि बाबति ॻाल्हाईंदे चयो त अवाम ऐं सहाफ़ी बिरादरी पुलिस जी मदद करे त समाज मां ॾोहनि समाजी बुराइनि ऐं ॿियनि नाकारी असरनि खां बची सघिजे। उन्ही मौक़े ते एसएचओ सांगड़ मक़सूद रज़ा हाजी ईदो जिलानी पीआरओ एसएसपी अब्दुल क़दीर समेत तमाम एसएचओज़ ऐं ॿिया मर्द तोड़े औरत अहलकारनि समेत सहाफ़ियुनि जो वॾो अंग मौजूदु हुया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़